अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 2 नवंबर 12:30 थिया आहिनि ऐं असां 11 बजे घर अची वियासीं। घर जी हालति ॾिसो, ॿाहिरि हीअ हालति आहे ऐं मुंहिंजे प्लांट्स खे रेस्क्यू जी इलाही ज़रूरत आहे। हिकिड़ो प्लांट हिते ॿिलियूं भञी वियूं, उहो मां हाणे हयो आहे ॿिए हंधि, उनखे हिते ज़मीन में पोखियो अथमि। अलाह कंदो वरी लॻी वेंदो, ॿियो त हाणे कुझु नथो करे सघिजे। ऐं हिननि वीचारनि मुंहिंजे प्लांट्स खे रेस्क्यू जी इलाही ज़रूरत आहे। जंहिं माण्हूअ खे मां ज़िमेदारी ॾेई वई हुअमि पाणी ॾियण जी, उनखे ख़बर न हुई त कंहिंखे केतिरो पाणी ॾिबो आहे। कैक्टस पाणी दरिया में बीठा आहिनि, ओवर वाटरिंग जे करे हिकिड़ो सड़ी वियो, ठीकु आहे। ऐं हिन ते त शायदि हिन जी नज़र ई न पई आहे। हे मुंहिंजो सफ़ा सड़े थो, हे छिॼी पियो, ख़तमु थी वियो हुतां। हे मैक्रा में होल्डर में इहो लॻियल हुयो, हिते पियो आहे। सो बहरहाल हिकु ॾींहं में अची करे सभु कुझु ठीकु न थींदो, ॾाढो टाइम लॻंदो मूंखे सभु कुझु वापसि मैनेज करण में। ऐं जीअं त मां चयो त 12:30 थिया आहिनि, पर 12:30 न, 1 थियण वारो छो त आज़ान थी अचे। ऐं हे प्लांट मां वठी आया आहिनि लाहौर मां, आईवी, मुंहिंजो मोस्ट फेवरेट। सो बहरहाल सूरत हाल बहितर बि आहे, अबतर बि आहे। बहितर इन करे आहे जो मरण खां बची विया आहिनि बूटा, अबतर इन करे आहे जो वीचारा बसि के कीअं थी विया आहिनि लावारिस। सो इन्हनि खे ठीकु कंदमि इंशाअल्लाह। अंदरि घर जी हालति हीअ आहे। हे सॼा मां डेकोरेशन जेके आहिनि टब में विझी वई हुअमि, ॿाहिरां जूं कुर्सियूं, सोफ़े हेठां पाइप पियो आहे पाणी जो, हितां न सॼा प्लांट्स कढी ॿाहिरि रखी वई हुअमि, बसि हालति बुरी आहे। सो खाइण लाइ घर में कुझु हुयो फ्रीज़र में, पर पोइ बि मां पाणी ॿाहिरां वठी आयमि जेसिताईं असां बॉइल कयूं ऐं उहो थधो थिए। कुझु भाॼी वठी आयमि, खीर, ॾही, चांहि ठाहे पीतमि, छो त सुबुह खां चांहि कोन पीती। त इहो आहे अॼु जो असांजो हाल। हाणे इंशाअल्लाह रूटीन जो कमु शुरू थी वेंदो। अजीब थो लॻे मूंखे, ख़ुशि बि थियां थी ऐं परेशान बि थियां थी। 11 बजे खां इंतज़ारु करे करे कम वारी माई जो 5 बजे आई आहे। हाणे जहिड़ी तेड़ी ॿुहारी ॾिनी अथई अॼु में, त हाणे बसि एतिरो ई थी थो सघे। हितां जो पोचो हणंदी आहे हमेशह, ऐं हिनखे त धोइणो हूंदो आहे। सो मां प्लांट्स खे धोईंदमि त इन टुकड़े खे बि धोई छॾींदमि। अंदरां जी सफ़ाई थी रही आहे। असां लंच में पचायोसीं पुलाउ, पटाटनि जो पुलाउ, चिकन जी यखनी जेका हुई फ्रीज़ थियल हुई, ऐं हिते हे मासी मानी बि कढी रखी आहे माशाल्लाह सां। ऐं कुझु थोरा बसर पटाटा मां जेके वठी आयमि ॿाहिरां, उहे आहिनि। कुझु थांवनि हाणे इहे धोईंदी बसि। घरु जेको मां ऐं सुञाण सुबुह घरु साफ़ु कयो हो, उनजो को फ़ाइदो न थियो असांखे, छो त जीअं ई मथां जी बुहारी आई आहे हितां जी, त हे साॻी वापसि डस्ट हर शइ थी। सो हाणे वरी हिन जी सफ़ाई थींदी। ऐं इहा मिटी सॼे घर में हेठि मथे जेका मौजूदु आहे, इहा हिकिड़े ॾींहं में कोन वेंदी। ऐं हिन में हीअ अमृता मैगज़ीन मुंहिंजे ग़ैर मौजूदगीअ में आयल हुयो। हिन में कुझु स्पेशल आहे जेको मां तव्हां सां अॼु शेयर कंदमि। में अलाए छा थियो, मुंहिंजे कमरे में किथां पाणी आयो आहे। हे मुंहिंजा सभु कबट हेठां ख़राबु थी विया, ऐं पूरो फर्श हे अजीब अजीब दाग आहिनि। हे जेका आहिनि हाणे पोचा हणी हे मासी वई आहे तॾहिं बि जेको आहे न लथा आहिनि। हिन कबट जी हीअ हालति थी वई आहे, फंगस लॻी त सॼो हेठां पाणी चुही वियो आहे, ख़बर न आहे किथां आयो। सॼो घरु ड्राई लॻो पियो आहे, साफ़ु सुथिरो। सो असां हितां किताब कढिया आहिनि त जीअं असां हिन कबट खे हितां सोरियूं। हे सॼो ढेर हिते पियो आहे, चादर बि चेंज कई, पखा वखा साफ़ु कराया, त असां हीअ राति जो वापसि कंदासीं हर शइ जी सेटिंग। फ़िलहालु असां कबट था सोरियूं त जीअं मूंखे ख़बर पए, छो त हितां हिन पासे भरिसां भित जे हुन तरफ़ पाड़े वारनि जो किचन आहे, त अलाए उतां त कुझु लीक थिए। सो ॾिसूं था। असांखे एॾा साल थिया आहिनि रहंदे, हिते कुझु मसइलो न हो। हाणे जीअं मां मोटी आई आहियां त हिते हीअ हालति आहे। पोयां फंगस सॼो लॻी वियो आहे, ॻरी वियो आहे पाठो। ऐं हे मुंहिंजा सॼा जेके फाइल ऐं कागज़ सभु तबाह थी विया आहिनि। हिननि में फंगस लॻी आहे, सॼनि में पाणी आहे। मुंहिंजा लेटर्स इम्पॉर्टेंट, हीअ अल्ताफ़ शेख जो ख़त आहे जेको हुन मूं लिखियो, ऐं ईअं हिन में मुंहिंजा इलाही क़ीमती क़ीमती पेपर्स आहिनि। सो त बसि घर में घिरंदे ई मुंहिंजी तबाही शुरू थी वई आहे। अलाह ख़ैरु करे, अञा अलाए छा छा डैमेज थियो हूंदो। सो असां हीअ कबट हितां हटायोसीं, सॼा कागज़ वागज़ किताब सभु कढिया, ऐं हिन जी पोयां हीअ हालति आहे। हलो ठीकु आहे, हीअ ॼारह वार त हूंदा ई आहिनि, छो त एॾी हैवी शइ खे रोज़ु रोज़ु त कोई बि न हटाईंदा। हीअ मूंखे सम्झ में नथो अचे त आख़िर हिते अहिड़ो कहिड़ो नाहक थियो आहे जो एॾो पाणी ऐं सॼी हिन जी हीअ बैक ॻरी वई आहे। फ़िलहालु त हिनखे मां बि रिपेयर न कराईंदमि। मां फ़िलहालु हिनखे ख़ाली थी छॾियां, पखो हलाए छॾींदमि त जीअं हीअ सुकंदो रहे, ऐं कुंड साफ़ु करे जेसिताईं मां
हिन शइ जे सबब ताईं न पहुचां, जेसिताईं मां रीज़न न ॻोल्हे वठां हिन जो, तेसिताईं मां पंहिंजे कबटनि खे रिपेयर न कराईंदमि। मां पंहिंजे कबट जे तरफ़ त मां इन खे बि ख़ाली करे हटाईंदमि। हितां इलाही सारो मासी साफ़ु करे वई आहे, त तव्हांखे एॾो बुरो न नज़र ईंदो, पर जेको हिते पाणी हो, गंदगी हुई, गिलाज़त हुई, कबट जो तरो ॻरी चुको आहे, हिन में कोई शक न आहे। पर मां पोइ बि हिनखे हितां हटाईंदमि, त जीअं मां हिनखे ख़ाली करे था रेड़े सघां। मां सुराण गॾिजी पिया कमु कयूं, त पोइ हिनखे ड्राई करण जे लाइ मूंखे स्पेस ॾियणी आहे। कपिड़नि जो कबट ख़ाली कयुमि सॼो, सभु शयूं जेको कुझु हुयो कढी छॾियो आहे। ऐं हिन जे पोयां ॾिसो, सॼो पाणी जेको सुकी चुको आहे तक़रीबन। ऐं हीअ कबट जी कुंड तव्हां ॾिसो आली आहे। ऐं उनखां अलावा जॾहिं असां हिनखे रेड़ियूं पिया, ख़ाली कयोसीं ज़ाहिर आहे, त हितां सॼी हिन जी पटी निकिरे थी, माना एतिरो फुंडी चुको आहे हितां चिपबोर्ड जो हे वञे थो। हाणे ॿुधायो त मां छा कयां, मूंखे त परेशानी वेठी वई आहे। प्यारा फैमिली मेम्बर्स, मां आई आहियां त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे कमरे में पाणी भरियल हो जेको सुकी चुको हो, ठीकु आहे। उनखां पोइ जेको आहे कबटनि जे हेठां पाणी आहे, हीअ आलाण तव्हां ॾिसंदव, कबट जी कुंड ॾिसो आली आहे। टई कबट, सिलाई मशीन फाटी पई आहे, टेबल, हे कबट सॼो तबाह आहे। हिन में हेॾे तव्हां ॾिसो गंदगी, गिलाज़त, पाणी। मां एॾी मुश्किल सां फर्श तां दाग़ लाराया जेके न लथा। हे मुंहिंजे किताबनि जे कबट जो हशर थियो आहे, हिन जे पोयां हे थियो आहे। त मां सुराण किताब हटाए ख़ाली कया आहिनि, त जीअं असां रीज़न ॻोल्हे सघूं, छो त हे पाणी किथां बि न आयो। सॼा मुंहिंजा हे अल्ताफ़ शेख जो ख़त आहे मथां, हे मुंहिंजा फाइल कागज़ तबाह थी विया आहिनि, हे मुंहिंजूं डायरियूं। सो मूंखे सम्झ में नथो अचे मां छा कयां। सिलाई मशीन जी हालति ॾिसो, हे हितां सिलाई मशीन जी मुंहिंजी कुंड ॻरी वई आहे, सॼो पाणी चुही वई आहे, हिन जे पोयां बि आहे, अंदरां बि आहे, तव्हां ॾिसो। पलंग जो पाओ आहे, ठीकु आहे। सो ऐं हेॾा हे ड्रेसिंग टेबल, इन जो सॼो साइड, मूंखे लॻो त पाड़े वारनि जो हितां किचन आहे मुंहिंजे भरिसां, ख़ुदा जाणे काॾां आयो आहे। हाणे मां तेसिताईं हिननि खे न रिपेयर कराईंदमि, न चेंज कंदमि, जेसिताईं मां इन जो रीज़न न ॻोल्हे वठां। सम्झ में नथो अचे मां छा कयां। सो हाणे टेंशन खां हटी करे हिकिड़ी ॻाल्हि कयूं था, जेको मूं तव्हांखे चयो त हिन में कुझु ख़ासि आहे। अक्टूबर 2021 जो रिसालो अमृता, जेको मुंहिंजी ग़ैर मौजूदगीअ में घर में आयो हो, हुनमें मूं चयो तव्हांखे सां कुझु मां शेयर कंदमि। त हीअ आहे अमृता वारनि खे वॾी महिरबानी, उन्हनि जा लख अहसान मूं ते, जो हिननि मुंहिंजो इंट्रोडक्शन बि छापियो आहे ऐं मुंहिंजी हिकिड़ी तहरीर बि छापी आहे। मुंहिंजो किताबु जेको आहे ॻाल्हि मां ॻाल्हि, उन किताब मां हिकिड़ो हिननि टुकड़ो खणी हिते छापियो आहे। ऐं हे इंट्रोडक्शन जेको आहे मुंहिंजो, इहो पूरो जो पूरो अमृता मैगज़ीन वारनि लिखियो आहे। कुझु हिननि क्वेश्चन्स मूंखां बि पुछिया, कुझु मुंहिंजे बारे में पहिरियों खां ई ॼाणनि था मुंहिंजे किताबनि जे ज़रिए या मुंहिंजी राइटिंग्स जे ज़रिए। सो इहो हिननि हिते जेको आहे मुंहिंजो इंट्रोडक्शन ॾिनो आहे। ऐं उनखां सवाइ हीअ मुंहिंजी तहरीर ॾिनी आहे। त जेकॾहिं तव्हां चाहींदो त मां इहे आर्टिकल तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदमि, या जेकॾहिं तव्हां चाहींदो त इहे इंट्रोडक्शन बि मां तव्हांखे पढ़ी ॿुधाईंदमि, ठीकु आहे न। सो त हिते जेकॾहिं मां डिटेल ॿुधायां त ॾाढो मुश्किल थो लॻे, इलाही वीडियो जेका आहे वॾी थी वेंदी। त हे टॉपिक जेको हिननि मुंहिंजो खयों आहे उहो आहे विंदुर, यानी को न का विंदुर, को न को कमु इंसान खे ईंदो हुजे, का न का मसरूफ़ियत हुजे, को मशग़िलो, को शौक़ु हुजे, ऐं उन शौक़ मां असां पैसा बि कमाए सघूं था। सो इहे मां हिते जेके आहिनि हिननि मुंहिंजो छापियो आहे। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां हद खां वधीक। ऐं मां यकीननि ख़त लिखी हिननि जो जेका थोरा बि मञींदसि, शुक्रियो अदा कंदमि हिननि जो, जल्दी इनशा अल्लाह। बसि अॼु त अञा पहिरियों ॾींहुं आहे, सुबुह घर अचण सां ई जेको आहे वठां थी वई, मां परेशान थी वियमि। त आख़िर इहा माजरा छा आहे जेको मुंहिंजे घर में पाणी अची वियो आहे, कमरे में बल्कि। सो ख़ुशि जो आबाद हुजो। असां इन सां गॾु मां हिन अॼु जे व्लॉग मां तव्हांखां मोकिलायां थी। इनशा अल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं, तेसिताईं अल्लाह वाही। ऐं लाहौर जा जेके मुंहिंजा आहिनि वीडियोज़, उहे तव्हां ॾिसंदा रहंदव, उहे मां रोज़ानो अलॻि शेयर कंदी रहंदमि। ऐं डेली लाइफ जा जेके मुंहिंजा रेगुलर व्लॉग्स हूंदा आहिनि, उहे बि तव्हां इनशा अल्लाह ॾिसंदा रहंदव। अल्लाह हाफ़िज़।